नाज़रीन, हींअर असां बीठा आहियूं शाह जे माग मोखी ते। हिते जेको आहे त हर साल अवामी प्रेस क्लब मल्हीर सहकार हूंदो आहे अवामी प्रेस क्लब मल्हीर सां शहीद मोहम्मद हयात वेलफेयर वारनि जो। हर साल हिते प्रोग्राम पाण सकाफ़ती दिहाड़े ते हिते ई मल्हाईंदा आहियूं ऐं दोस्त ईंदा आहिनि। हिते म्यूज़िकल प्रोग्राम ॾाढो सुठो थींदो आहे ऐं इन बारे में दोस्तनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। जी, ही मोखी आहे तमामु क़दीमी माग आहे ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ हिनखे ॻायो आहे पंहिंजे उन में। हिते असां प्रोग्राम कराईंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं त जीअं माण्हू सिंधी टोपी अजरक ॾे ॿियनि जायुनि ते असां कोशिशि कंदा आहियूं त हिते असां मल्हायूं, जंहिंमें असां सां तमामु वॾी महिरबानी मीडिया जे दोस्तनि जी, अवामी प्रेस क्लब वारनि जी, जिन हिते असां सां तमामु सुठो माना सहकार बि कयो आहे, असांजी ॻाल्हि अॻिते पहुचाई बि आहे। ऐं असां हिते चवणु चाहियूं त वस वारनि खे त हीअ माग आहे जंहिंखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ ॻायो आहे ऐं तव्हां हिते असांजी मदद कयो। हिनखे हिकिड़ो ही तारीख़ी माग आहे, हिन में रहनुमाई कयो त तव्हांजी महिरबानी थींदी। जी, हे जेको अॼोको ॾींहुं आहे असांजी सिंध जो, असां सिंधियुनि जो सकाफ़ती ॾींहुं आहे ऐं टोपी अजरक ऐं उन सां गॾु जेके असांजो तारीख़ी मागूं, तारीख़ी जेके आहिनि यादूं आहिनि, उन्हनि जो आहे ॾींहुं ऐं इहो असां सिंधियुनि खे तमामु पुरजोश तौर सां तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं। ऐं असांजो हिते एतिरो कराची खां ॿाहिरि अची करे मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त हे मोखी जो माग जेको ॿुधो था, इहो तमामु पुराणो तारीख़ आहे जंहिंखे शाह साहिब बि ॻायो आहे ऐं असां इन खे उजागर करण जे लाइ हिते अची एतिरो परे दूर खां जी मल्हायो आहे। जीअं इन जी मालिकी थी सघे, गवर्नमेंट ॾिसे ऐं इन्हनि जी मालिकी करे, इन्हनि जेको कमुकारु हुजे उहो करे ऐं इन खे असां उजागर करणु चाहियूं था। जेके इहो मज़ार आहे इहो का नई कोन्हे, सिंध जी तारीख़ी मुहागनि मां हिकु आहे ऐं हिते आउं सोचां थी त अहिड़ा प्रोग्राम वग़ैरह थियणु घुरिजनि, छो त हिते जे मक़ामी माण्हुनि खे ॿियो का अहिड़ो फैसिलिटी मौजूदु बि कोन्हे। ऐं इन सां गॾोगॾु मां इहो चाहींदसि त असांजी सकाफ़त हिकु ॾींहं जी कोन्हे, असांजी सकाफ़त सदाईं खां हलंदड़ आहे, पर इहो ॾिहाड़ो जेको आहे असां इन करे मल्हायूं था त इन ॾिहाड़े ते असां पंहिंजी सकाफ़त जी अहमियत खे उजागर कयूं। गवर्नमेंट खे खपे त असांजे मुहागनि जी वारसी करे ऐं असांजे इन्हनि मुहागनि खे बहितर नमूने बनाए ताकी असांजे आवाम खे फैसिलिटीज़ मिली सघनि ऐं असांजी सकाफ़त खे बि हथे वठाइजे। जेको ही 1 दिसंबर जो ॾिहाड़ो आहे उहो आउं सम्झां थो त ईद खां घटि कोन आहे। असीं सिंधी माण्हू अॼु कठे थी गॾु थी दुनिया खे पैगाम ॾींदा आहियूं त असां बि हिकिड़ी क़ौम आहियूं ऐं आउं पंहिंजी हिन सिंधी क़ौम खे अपील कंदुसि त हिन एकता जे ॾींहं ते गॾु थी करे ऐं दुनिया खे पैगाम ॾेई सघनि त असीं हिकु क़ौम आहियूं ऐं इनशा अल्लाह ताला असांजी ही सकाफ़त जारी ऐं सारी रहंदी। असांजे दुनिया जे कुल कोच में रहंदड़ असांजे सभिनी सिंधियुनि खे जेको आहे से पंहिंजो सिंधी ईद आहे उहो मुबारक हुजे। ऐं अॼु जेको आहे से ही तमामु अहम प्रोग्राम आहे, छो त की भरपूर जेकी आहे से सुठी कोशिशि आहे सभिनी माण्हुनि जो ध्यानु छिकाइण जे लाइ, छो त हे पंहिंजा आबाई माग आहिनि, इन खे विसारणु न खपिजे। ऐं जेको आहे हिननि मौक़नि ते ख़ासि करे अहिड़ा प्रोग्राम जेका आहिनि हिननि मागनि ते रखिया वञनि त जीअं असांजी सकाफ़त, असांजो कल्चर जेको आहे से ज़िंदा रहे। साईं, तव्हांजी महिरबानी ऐं सोच टीम खे शाबाश थो ॾियां जिन असांखे अहमियत ॾिनी, मोखी खे अहमियत ॾिनी, हिते आया, असांजा अहसास ऐं वीचार दोस्त वठनि पिया, हुनजा थोरा थो आहियां। असल में तव्हां बि ॼाणो था त कराची बुनियादी तौर हिकिड़े ॻोठ जो नालो हो ऐं हाणे हेॾो वॾो शहर थी वियो आहे। ऐं हीअ कराची जूं बहिराणियूं, कराची जी माउ आहिनि, हुन जनमु ॾिनो आहे शहर खे, ऐं पर अॼु उन्हनि कराची बहिराणियुनि जी इज़त न आहे। ॻोठ लॾिया पिया वञनि, किराया पिया वञनि, हुनजा माग मकान जेके ढाया पिया वञनि। सो असां जॾहिं खां ही प्रेस क्लब क़ाइमु कयो आहे 5-6 सालनि खां वठी, असांजी कोशिशि हुई, असांजे मंशूर जो हिसो आहे त असां पंहिंजे तारीख़ी मागनि खे, पंहिंजनि ॻोठनि खे, पंहिंजनि नदी नालनि खे, पंहिंजनि हिननि जेके माग मकान हुननि जी मालिकी करियूं। सो असां पंहिंजे मंशूर तहत असां बाक़ाइदा हिन मुखी खे फोकस करे खयो
टारगेट करे खयो लतीफ़ खे पढ़ियोसीं हिन जी तारीख़ खे पढ़ियोसीं ईअं लॻो ॼण लतीफ़ ई असांखे चयो हुजे त इन जी सार संभाल लहो इन करे असां हिते आयासीं ऐं असां हिते आयासीं त वाक़ई मुखी ते रुॻो खड़ा हुआ रुॻो कुता वेठा हुआ वीरानी हुई झंग हो अॼु तव्हां ॾिसो था त मुखीअ जा लोकल माण्हू जेके आहिनि उन्हनि में बि शौर पैदा थियो आहे उन्हनि बि सॼो कुझु दोस्तनि पंहिंजे खीसे में ख़र्च करे इहो कयो आहे इन करे असांजी बुनियादी जेका साफ़त उहा आहे ई आहे जंहिंसां असांजी न्याणी जी हक़ मिली सघे जंहिंसां बच्चनि जो हक़ मिली सघे असांजा ॻोठ बची सघनि असांखे अहिड़ी साफ़त करणी आहे असां उहा कई आहे असीं उनजो हक़ अदा कयो आहे ठीकु असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त अॼु असां हिन तारीख़ी मक़ाम ते असांखे ॾिसण जो मौक़ो मिलियो आहे अहिड़ी तारीख़ी शयुनि ते अहिड़ा ॾियारा मल्हाए वञनि त जीअं असांजे सिंधी माण्हुनि खे पंहिंजे तारीख़ सां वाक़ुफ़ियत थिए पंहिंजे तारीख़ जे हवाले सां उन्हनि खे ॼाण हुजे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त असां इब्राहिम हैदरी खां हिते पहुता आहियूं ऐं असांखे ॾाढी मज़ो अचे पियो सिंधी सकाफ़त ॾियारो मल्हाइण में त हर आयो वियो वञे थो हर जॻह ते ठीकु आहे ऐं मां हिन जेके विसारियल माॻ आहिनि असांजा जिन खे ख़बर ई कोन्हे तव्हां ॾिसो मां जेकी 30 सालनि खां कराची में रहां थी लेखक आहियां ठीकु आहे मूंखे ख़बर कोन हुई त को हे बि माॻ आहे त अहिड़ा विसारियल माॻ जिते अहिड़ा मेड़ा का थियनि था त इहा इन खां वॾी का मुंहिंजे ख़्याल में त का ॻाल्हि कोन्हे का ऐं ईअं हुअणु खपे रोज़ु रोज़ु अहिड़ी जॻहनि ते हिन जॻह ते हिन खां अलावा जेकी अञा असांखे न जेकी माॻ असांखे ख़बर कोन्हे का जीअं दुनिया खे लॻे त असां वारिस ज़िंदा आहियूं असां पंहिंजे माॻनि जी वारसी करण जे लाइ आहियूं। देखें हकीकत बात यह है कि पहले तो मैं इन तमाम लोगों का शुक्रिया अदा करता हूँ मुंतज़मीन का शुक्रिया अदा करता हूँ कि वो यहाँ आए और इस प्रोग्राम में शिरकत की। दूसरी वाकई कोई फैसिलिटीज़ नहीं है लेकिन इसमें पाकिस्तान तहरीक इंसाफ का कोई अमल दखल नहीं है कि ये उनकी वजह से या उन्होंने कोई यहाँ तरक्याती काम रुकवाए हुए हैं। आपको पता है सिंध में पीपल्स पार्टी का ये 12वां साल चल रहा है और सिंध की जो हालत है वो आप लोगों से मीडिया से ढकी छुपी नहीं है। मैं सिंध असम्बली के फ्लोर पे इंशाल्लाह आवाज़ उठाऊंगा और मिनिस्टर साहब से बात करूंगा कि ये जो हमारा एक सकाफ़ती विरसा है इसकी जो है असर नो तामीर की जाए और यहाँ पे लोगों के आने के लिए जो है बंदोबस्त किया जाए ताकि लोगों को यहाँ तकलीफ़ ना हो और इंशाल्लाह मैं वो वीडियो भी आप लोगों को भेजूंगा और सिंध असम्बली के फ्लोर पे इसके लिए आवाज़ भी उठाऊंगा। के हवाले से कोई मैसेज वगैरह देखिए सिंध सकाफ़त जो है ये हमारे बुज़ुर्गों की औलिया की सकाफ़त है और उनका जो पैगाम था पूरी दुनिया के लिए वो अमन मोहब्बत और भाईचारे का था। तो यही पैगाम मैं भी लोगों को दूंगा सिंध की आवाम को कि वो उन सूफिया कराम का जो पैगाम था वो सिंध के अंदर ही ना सिर्फ बल्कि पूरी दुनिया के अंदर लेके पहले और लोगों से जो है लोगों के साथ अमन मोहब्बत और भाईचारे के साथ पेश आए क्योंकि हमारी सिंध धरती सिर्फ मेहमान नवाजी की वजह से ही नहीं अपने सकाफ़त की वजह से भी पूरी दुनिया में मशहूर है। ठीक है 1 डिसंबर ते एकता जो ॾिहाड़ो आहे उन हवाले सां मोखी जे मज़ार ते पाण पहुता आहियूं। मोखी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई शाइरनि जे सरताज ॻायो आहे ऐं उन खे सुर कल्याण में जेको आहे त शाइर बि अथसि ऐं उन पंहिंजो मोखी जो सताह कयो। सो उन हवाले सां मोखी जेको आहे त अॼुकल्ह हिकिड़े देह मोखी जे इलाइक़े में वीराने में आहे। अॻे थी मलीर में हो पर हाणे जेको आहे त हिन खे कढी वञी वेस्ट में दाख़िल करे छॾियऊं ऐं उन हवाले सां हिते हर साल जेको आहे त पंहिंजो प्रोग्राम थींदो आहे म्यूज़िकल वग़ैरह ही हू राग रंग तमामु सुठे नमूने सां। दोस्तनि जो इहो चवणो हो त ही मैसेज था ॾियनि गवर्नमेंट खे आला इदारनि खे त बाबा मोखी शाह जो माॻ आहे अवां अचो ॾिसो हिन जो मुक़बरो ठाहियो। हितों जा इलाइक़े जा ॻोठाणा जेके आहिनि हिते जेको ॻोठ आहे पंहिंजो भरिसां फुल पाताणी ॻोठ आहे ऐं पंहिंजो बाबू पाताणी ॻोठ आहे। सो उहे ई माण्हू हिन जो जेको आहे त ॻोठाणा ई सार संभाल रहनि था। को गवर्नमेंट जो इदारो हिन सां को सहकार कोन थो करे को मुक़बरो कोन थो ठाराए। असां इहो चऊं था ऐं ॻोठाणा इहो चवनि पिया त पंहिंजो औकाफ़ खातो पंहिंजे हवाले करे ऐं हिते कुझु सहूलियतूं बिजली पाणी ऐं पंहिंजो कुझु शयूं ॾिए जीअं मोखी असांजी माॻ आहे सो दुनिया जे नज़रनि में अचे। फारूक भंगवार सोच TV कराची।
मां सिंध सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मनाई सब्सक्राइब कयो अमांजे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.